माज़ी में बेटे बलदियाती निज़ाम जो मसइलो हुजे, सिंध जे क़ौमी वसीलनि जी लुटमार जो मसइलो हुजे, धारियुनि जी आबादकारी जो मसइलो हुजे, आदमशुमारी जो मसइलो हुजे, या हाणे सिंध जे समुंड ते कब्ज़े थियण जी की बेटनि वारो मसइलो हुजे, इन में जनरली सिंध जी क़ौमी तारीख़ जिदोजहद करे सिंध खे हिननि मुसीबतुनि खां बचायो आहे। पर पाण क़ौमी तारीख़ तंज़ीम न जोड़े सघिया जेका हिकु हक़ीक़त आहे। उन करे असांजो जेको ही दौरो आहे उहो निज तंज़ीमी दौरो, जंहिंमें असां पंहिंजे कोताहियुनि ते नज़र रखूं ऐं पाण वरी पंहिंजे उन्हनि कोताहियुनि खे साम्हूं रखी तंज़ीम खे जोड़ण जे लाइ पंहिंजी संजीदगी ज़ाहिर कयूं, हुन ते अमल कयूं। छाकाणि त पाण जंहिं मुआशिरे में रहूं था उन में ई ताक़तवर जागीरदार जेके सियासत खे कारोबार था सम्झनि, उन्हनि सां पंहिंजो मुक़ाबिलो आहे। उन्हनि सां मुक़ाबिलो पाण कीअं करे सघंदासीं? पाण हीणा कमज़ोर, पाण सर्वहुबुल जे जज़्बे तहत ईमान जी सलामतीअ लाइ पाण सभु जिदोजहद कयूं था, पर इन जज़्बे खे ईमान जी कुवत खे तंज़ीम जी ताक़त में तब्दील न कंदासीं त पाण थकिजी पवंदासीं। उन जो सफ़र डिघो आहे। हिन सूरत हाल में बि असांजो क़ौमी कारकुन पंहिंजो दामन बचाए बीहे थो, या वॾी ॻाल्हि आहे। जिते लोभ लालच जी सियासत हुजे, जे मुआशिरे में सिर्फ़ु इहो चयो वञे त बाबा तव्हांखे मिले छा थो, घणो करे क़ौमी तारीख़ जे कारकुननि खे इहे ताना ऐं माणा मिलंदा आहिनि, पाण खे मिले छा थो। सियासत कारोबार थी वियो हुजे, हर माण्हू सियासत जे अंदरि कुझु न कुझु हासिलु करण जो ख़्वाहिशमंद हुजे। हर माण्हू कंहिंखे नलको, कंहिंखे नाली, कंहिंखे वॾेरे बोतारे जो बूंदो, उहा बि खपे माण्हुनि खे। मुआशिरे में हाणे इहा हालत थी वई आहे त माण्हुनि जा माण्हू थियण लाइ तयारु आहिनि त ॿार असां फलाणे खाने जा माण्हू आहियूं, असां जुड़ेजनि जा माण्हू आहियूं, असां पंहिंजो ॾेरनि जा माण्हू आहियूं, असां फलाणनि जा माण्हू आहियूं, पर सियासी जमायतुनि जो मेंबर थियण लाइ तयारु न आहिनि। इहो रुॻो पाण वटि कोन्हे, पर तव्हांजी जेकी मुल्क जी हुकूमत कंदड़ जमायत आहे पीपुल्स पार्टी, उनजी बि हालत इहा आहे। अॼु जे करे इक़्तिदार मां हटनि था त हिननि वॾेरनि जे पोयां को माण्हू कोन लॻंदो। आसिफ ज़रदारी जे करे अॼु गिरफ़्तार था कनि या बिलाल खे गिरफ़्तार था कनि त पीपुल्स पार्टी अंदरि बि इहा हालत आहे त कुती बि कान भौंके थी। पर सवाल ई सिर्फ़ु इन करे त हिननि मुआशिरे खे गंदो करे छॾियो। सभिनी सियासी तौर ते सॼी सोसाइटी असांजी डीपॉलिटिसाइज़ थी वई आहे। माण्हू सियासत खां बेज़ार, सियासत खां मायूस, नाउमेदियूं, मायूसियूं। सिंध यूनाइटेड पार्टी इन्हनि नाउमेदियुनि मायूसियुनि मां रस्तो कढी पाण खे अॻिते वञो। उन करे ज़रूरी आहे त पाण तंज़ीम जोड़ियूं। हितां असां दोस्त सभु मूंखे महसूसु थिए थो, सभु हमदर्द आहिनि, दोस्त आहिनि, काफ़ी सीनियर दोस्त वेठा आहिनि तव्हांजे तालुके जा, पर ज़िले सां गॾु वॾो ख़ुशहाल ज़िलो आहे असांजो ऐं वसीलनि सां मालामाल ज़िलो आहे। हुन सां उन में तव्हांजी तालुके सिता ते में ऑर्गनाइज़ेशन हुई, उहा अॼु बि मुमकिन आहे त तव्हां वरी सभु दोस्त जेके वेठा आहिनि उन सभिनी में वञो, सभिनी खे तव्हां वरी जेको पंहिंजो हिकु भेरो ॿीहर पंहिंजे, छाकाणि पाण सभिनी खे जेको फ़िक्र आहे, जेको वेड़ नथो ॾिए, उहा पंहिंजे वतन ऐं क़ौम जे क़ौमी मफ़ादनि लाइ जदोजहद कयो। तव्हां सभिनी जो जेको असां सां तालुक़ु आहे, असांजो तव्हां सां तालुक़ु आहे, उहो पंहिंजे वतन ऐं क़ौम जे बहितर मुस्तक़बिल लाइ गॾिजी जदोजहद करण जो रस्तो आहे। उन रस्ते खे ताक़तवर तंज़ीम बनाई। हीअ जेकर अॼु तव्हांजी तंज़ीम जी सूरत हाल जेकी ॾिसूं पिया, उहा जेकर तव्हां सभु पंहिंजी उन ज़िमेवारीअ सां पंहिंजी जेके तव्हां पंहिंजो सम्झंदो त हीअ असां कीअं करिणो आहे, त मां सम्झां थो को नामुमकिन न आहे, मुमकिन आहे त असां पंहिंजी सॼी उन सूरत हाल खे बहितर बनाए सघूं। उनजे लाइ आइनी तौर ते असांजा तव्हां वटि आइनी किताब मौजूदु आहे, इदारा मौजूदु आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जा 4 वॾा इदारा आहिनि। हिकिड़ो CEB सेंट्रल एग्जीक्यूटिव बॉडी जंहिंमें मरकज़ी उहिदेदार हूंदा आहिनि, ॿियो CEC जेका सेंट्रल एग्जीक्यूटिव बॉडी जंहिंमें मरकज़ी बॉडी जा उहिदेदार ऐं डिवीज़ननि जा उहिदेदार ऐं कुझु ॿिया जेके पंहिंजे असांजी CEC जा मेंबर। टियों सेंट्रल कमेटी जंहिंमें ज़िलनि जा सदर, मरकज़ी उहिदेदार
डिवीज़न जा उहिदेदारो इदारो आहे। चौथो जेको वॾे में वॾो असांजो इदारो आहे उहो जनरल काउंसिल। जंहिं जनरल काउंसिल जे इदारे में तव्हां पंहिंजूं आइनी तरमीमूं, तव्हां पंहिंजी पार्टीअ जे लाइ ईंदड़ जेको पंहिंजो जेको हिकमत अमली ऐं उन में फ़ैसिले साज़ जेको इदारो आहे उहो जनरल काउंसिल आहे। उन में जेके असांजा मेंबर आहिनि, ज़िले जो सदर, सीनियर नायब सदर, ज़िले जो सेक्रेटरी, टे जेको आहे पंहिंजो ज़िले जा उहिदेदार, म्यूनिसिपल जो सदर, तालुके जो सदर, इहे जेके त पंहिंजो असांजे हुन जनरल काउंसिल जा मेंबर आहिनि, टाउन कमेटी जो सदर। त हाणे उन्हनि सभिनी खे यकीननि मलाज जेके न बि आया आहिनि दोस्त, असांखे छॾिणो कंहिंखे कोन्हे। साईं GM साहिब चवंदो बाबा असां विझणु सिखिया आहियूं, कढणु सिखिया ई कोन्हे। उन करे असां सभिनी दोस्तनि खे वरी बि जेके अॼु न आहिनि आया उन्हनि सभिनी सां वरी रुजू करिणो आहे। तव्हां ज़िले जो सदर ऐं सेक्रेटरी अॼु वरी तव्हां उन्हनि सभिनी दोस्तनि ॾे वञो ऐं टोड़ण ड्राइण इहे शयूं तॾहिं कयूं जॾहिं असां सम्झूं त असां सभिनी दोस्त पंहिंजनि मजबूरियुनि या मसरूफ़ियतुनि करे न आहे नथी सघिया, छो त असां वटि उहो कल्चर न जुड़ी सघियो आहे तनज़ीम जो। उन करे उहो पाण खे कल्चर बि ठाहिणो आहे त तनज़ीम जी ज़िमेवारी जो अहसासु हुजे। हीउ दोस्त वेठो आहे जेको मां सम्झां जमा इस्लामी मां असां शामिल कयो। जमा इस्लामी जो जेको पंहिंजो जेको कल्चर आहे उहो तव्हां ॾिसो, JU आहे त तव्हां कल्चर ॾिसो। मदरसे में जेके हुननि जा खुता बि वेठा आहिनि, फ़क़्र जी मानी था कनि, पर उहे बि पंहिंजे तनज़ीम जे फ़ैसिलनि जा एतिरा जेको आहे पाबंद हूंदा आहिनि जो हर महीने में उहो 5 रुपया पंहिंजी मेंबरशिप फी जेको आहे पंहिंजो ॾींदा आहिनि। उन जे करे जेके तव्हां सीनियर दोस्त वेठा आहियो या असांजा हमदर्द वेठा आहियो या पार्टी जा मेंबर वेठा आहियो, उन्हनि खे हिकु त तव्हांखे पंहिंजी पार्टी जो आइन पढ़णु घुरिजे, पंहिंजी पार्टी जो मंशूर पढ़णु घुरिजे। त सिंध यूनाइटेड पार्टी चाहे छा थी, पंहिंजी पार्टी जा 4 बुनियादी नुक़्ता आहिनि। त हिन मुल्क खे असां पंहिंजी फेडरेशन सम्झूं था, उन में असांजी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी, मुकमिल ख़ुदमुख़्तियारी, जंहिंमें माली ख़ुदमुख़्तियारी, सियासी ख़ुदमुख़्तियारी ऐं हिन मुल्क जे अंदरि बराबरी जे बुनियाद ते असां पंहिंजी क़ौम जा क़ौमी जेके हक़ आहिनि उन्हनि खे मदनज़र रखी उनजी ख़ुदमुख़्तियारी लाइ जदोजहद कयूं था। ॿियो असांजे वसीलनि जी मालिकी, त हिन मुल्क जे अंदरि सिंध जा जेके असांजा वसीला क़ौमी, असांजा मादनी वसीला, असांजे बंदरगाह जा वसीला, तेल, गैस, पेट्रोल, मादनियात, उन ते असांजी मालिकी जो हक़, उन्हनि जे हासिलात लाइ जदोजहद कयो। टियों जेको नुक़्तो आहे असांजो समाजी इंसाफ़। अहिड़ो निज़ाम असां जोड़णु चाहियूं था जंहिं निज़ाम तहत इंसाफ़ सभिनि जे लाइ बराबरि हुजे। इन करे पाण खे पंहिंजा बुनियादी जेके नुक़्ता आहिनि उहे बि सम्झणु घुरिजनि। ऐं ॿियो असांखे इहो बि सम्झणु घुरिजे त सिंध जा क़ौमी मफ़ाद कहिड़ा आहिनि। सिंधू दरिया असांजो क़ौमी मफ़ाद आहे, उन दरिया जे ख़िलाफ़ु का बि साज़िश थींदी असां मज़ामत कंदासीं। सिंध जो समुंड जंहिंमें 12 नाटिकल माइल्स तहत उहा ज़मीन जेकी आहे असां सम्झूं था त सिंध जी मिल्कियत आहे, उन जे ख़िलाफ़ु का बि साज़िश थींदी असां मज़ामत कंदासीं। पंहिंजी ॿोली, सिंध जी ॿोलीअ जे ख़िलाफ़ु जेकी असांजी मादरी ॿोली आहे उन जे ख़िलाफ़ु का साज़िश थींदी असां मज़ामत कंदासीं। असांजी तारीख़ जाग्राफ़ी वहदत जेका मुसलसिल असांखे चैलेंज थींदो थो अचे त बाबा हे सिंध विराइण जूं साज़िशूं, उहा जाग्राफ़ी वहदत जेकी आहे उन जे ख़िलाफ़ु का बि साज़िश थींदी असां मज़ामत कंदासीं। उन करे असांखे पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खे पढ़णु घुरिजे ऐं सम्झणु घुरिजे, पंहिंजे आइन खे पढ़णु घुरिजे ऐं सम्झणु घुरिजे, ऐं उन ते जदोजहद करणु खपे। छाकाणि असां में ऐं जेके हुकुमरानी कंदड़ धुरियूं आहिनि उन में फ़र्क़ु बि हुजणु घुरिजे। छाकाणि ॿियूं जमायतूं जेके आहिनि, पीपुल्स पार्टी, PTI, मुस्लिम लीग, उन्हनि सभिनि जो मंशूर हिकिड़ो ई आहे त उहा असां पाकिस्तानी क़ौम आहियूं, सिंध खे क़ौम बि नथो सम्झो वञे, इख़्तिलाफ़ आहे त बाबा न असां तारीख़ी तौर ते सिंध वतन आहे ऐं मुल्क जे अंदरि असां शामिलु थिया आहियूं पाकिस्तान जे अंदरि। उन में असांखे इहो हक़ु जेको खसियो थो वञे इहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खसियो, पीपुल्स पार्टी खसियो, ऐं उन ते सभु पार्टियूं वञी बीठियूं आहिनि, PTI, मुस्लिम लीग, त न बाबा असां तव्हां पाकिस्तानी क़ौम आहियो। बाबा अञा क़ौम तॾहिं थींदा इंडिया जे अंदरि, इंडिया क़ौम तॾहिं थी आहे जॾहिं उन्हनि जी रियासतुनि खे मुकमिल ख़ुदमुख़्तियारी मिली आहे ऐं उन्हनि क़ौमुनि खे बराबरी जा हक़ मिलिया आहिनि। हिन मुल्क जे अंदरि त अञा ॾाढे जबर जे बुनियाद ते तव्हांजा जेके वसीला खसिया पिया वञनि
तव्हांजा जेके क़ौमी मफ़ाद खसिया पिया वञनि, तव्हांजे दरिया जे ख़िलाफ़ साज़िशूं, तव्हांजे तारीख़ी वादत जे ख़िलाफ़ साज़िशूं, उन करे कीअं असां क़ौम बणी सघंदासीं? उन करे इहे जेको बुनियादी इख़्तिलाफ़ आहे इहो बि सम्झणु घुरिजे असांजे पार्टी जे कारकुननि खे। उन करे असांजे हींअर जेको जनरल काउंसिल जो इजलास थींदो, तव्हां पार्टी जे ज़िले सदर ऐं सेक्रेटरी जी इहा ज़िम्मेवारी आहे त जेके दोस्त हिते न आया अॼु खां वठी तव्हां उन्हनि सभिनी ॾे वञो ऐं उन्हनि खे तव्हां पंहिंजे जेकी जनरल काउंसिल आहे उन में शरीक करायो। उन जनरल काउंसिल में जेको आहे न जेकी जनरल काउंसिल थींदी उन खां पोइ छो त असांजी पार्टी जो हाणे टेन्यूअर 2 साल, अॻे 3 साल हूंदो, 3 सालनि ते मर्कज़ी पार्टी खां वठी ज़िले पार्टी ते हूंदो। हाणे असां 2 सालनि जो टेन्यूअर आहे जेको असांजो हाणे पूरो पियो थिए। ऐं हीअ जेकी जनरल काउंसिल आहे इहा जनरल काउंसिल करण खां पोइ वरी असां अक्टूबर या नवंबर में ॿी जनरल काउंसिल कराईंदासीं ऐं हिन जनरल काउंसिल में असां पंहिंजी इलेक्शन कमेटी जोड़ींदासीं। पंहिंजी पार्टी जे अंदरि जेकी आइनी जेके कुझु जेको तरमीमूं कंदासीं, उन करे तव्हां सभु दोस्त जेके पंहिंजो हिते वेठा आहियो, हिकिड़ा जेके मेंबर ॿिया जेके न आया उन जनरल काउंसिल जे मेंबर खे शरीक करायो, पोइ असां उहो ई इलेक्शननि में वेंदासीं। तंहिं करे हाणे वरी टोड़ियूं ऐं पंहिंजो वरी जेको आहे पंहिंजो वरी नवां जेको पंहिंजो पार्टी जे अंदरि इख़्तिलाफ़ ऐं बहरान पैदा कयूं। उन करे उन्हनि खे तव्हां छॾे करे जनरल काउंसिल में उन्हनि दोस्तनि खे शरीक कराइण जी कोशिशि कयो। उन्हनि ॾे वञो जेके दोस्त आहिनि त पोइ हाणे तव्हां भला जेकॾहिं अॻिते कमु नथा करे सघो त ज़िम्मेवारी न खणो, छाकाणि हीअ असुल में आहे इश्क जो जेको आहे पंहिंजो सफ़र, पंहिंजो जेको सॼो जेको सफ़र आहे सो मुहबत जो ऐं इश्क जो सफ़र आहे, हिकिड़ी कमिटमेंट जो सफ़र आहे। छाकाणि पाण वटि जेका जो ॻाल्हि करियोसि त सियासत जेका माल कमाइण जो जेको पंहिंजो तसवुरु आहे उहा कान्हे, असां वटि ॾियण जो तसवुरु आहे, क़ुर्बानी जो तसवुरु आहे। उन करे पाण सभु जेको पंहिंजे हणूं वणूं पंहिंजे वतन खे बचाइण लाइ, पंहिंजी क़ौम खे बचाइण लाइ मुसलसिल पंहिंजा ख़र्च कंदा था रहूं, पाण क़ुर्बानी ॾींदा था रहूं, पाण जदोजहद बि कंदा रहूं, त उन करे कुझु हासिलु कयूं। घटि में घटि पंहिंजे नुक़्ते नज़र खे बचायूं, पंहिंजे क़ौम खे बचायूं, क़ौम खे ईंदड़ जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे बचायूं त सम्झूं था त इहा बि असांजी वॾी कामयाबी आहे। उन करे मायूसी कुफ़र आहे, नाउमेदी कुफ़र आहे, छाकाणि त हमेशह गाफ़िल कुवतुनि सां, बातिल कुवतुनि सां घणाई हूंदी आहे, अक्सरियत हूंदी आहे। क़ुर पाक में ज़िक्र आहे त लक़द हक़ल क़ौल अला अक्सरहिम फ़हम ला युअमिनून। हक़ ते अक्सरियत न हूंदी आहे, अक्सरियत ज़ालिम कुवतुनि सां हूंदी आहे, अक्सरियत बातिल कुवतुनि सां हूंदी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां अक्सरियत हुई, घटि माण्हू 70-72 किथे लखनि जो पंहिंजो, त अॼु बि लखनि जो मजमूओ उन्हनि कुवतुनि सां आहे जेके पैसे दौलत जे ज़ोर ते माण्हुनि जो ईमान जेको आहे पंहिंजो ख़रीद था कनि, पैसे दौलत जे ज़ोर ते तव्हांजा क़ौमी मफ़ाद खसण था चाहिनि, पैसे दौलत जे ज़ोर ते तव्हां खां तव्हांजे रस्ते तव्हां हटण जी जेको आहे पंहिंजो ख़्वाहिश रखनि था। तव्हांखे लालचू ॾींदा, बाबा अचो तव्हांखे छा मिलियो आहे क़ौमी तहरीक में, तव्हांखे मुसलसिल जेको पंहिंजो सुनहरी ख़्वाब ॾेखारींदा त बाबा अचो तव्हांखे पंहिंजो असां नौकिरियूं ॾींदासीं, तव्हांखे असां ई ॾींदासीं, पर ॾींदा कुझु कोन। उन करे पाण खे पंहिंजो नुक़्ते नज़र बचाइण जे लाइ, पंहिंजी हक़े हुकुमरानी हासिलु करण लाइ, पंहिंजी धरती क़ौम जे वजूद खे बचाइण लाइ पाण हिकिड़ी जेकी जेको इश्क जो सफ़र आहे उहो जारी रखिणो आहे। उन में मायूस बि न आहे थियणो, नाउमेद बि न आहे थियणो, जदोजहद करणी आहे। ऐं यकीनन जेकी कुवतूं, जेके तंज़ीमूं, जेके जमायतूं हक़ ते बीठियूं हूंदियूं आहिनि उहे तारीख़ में पंहिंजो नालो लिखाए वेंदियूं आहिनि। असां सम्झूं था त असां सिंध जे मुस्तक़बिल लाइ, सिंध जे रोशन मुस्तक़बिल लाइ, सिंध जे ईंदड़ नसुलनि खे बचाइण लाइ हीअ जेकी जदोजहद करे रहिया आहियूं उहो तारीख़ जो हिसो ज़रूरु थींदी। इन करे तव्हां समूरा दोस्त ऐं साथी पंहिंजे हिन जेके नुक़्ते नज़र आहे, पंहिंजी पार्टी जो प्रोग्राम आहे, पंहिंजी पार्टी जो नज़रियो आहे, उन लाइ मुसलसिल जदोजहद कंदा रहो। ईंदड़ बलदियाती इलेक्शन में वरी तव्हांखे उन्हनि बोतारनि सां मुक़ाबिलो करिणो आहे। उहे वरी माण्हुनि खां वरी वरी वोट वठंदा, पैसा ॾींदा, लालचूं ॾींदा, पर तव्हां उन्हनि खे ख़बरदार कयो त हीअ ज़ालिम जेके आहिनि जिन सॼो तव्हांजो समाज तबाह कयो आहे। अॼु बि सॼी सिंध जे अंदरि को हिकिड़ो शहर बि कोन्हे जेको को आइडियल तौर ते तव्हांखे साफ़ु सुथिरो शहर नज़र अचे। गाॾी में गॾिया पिया हुआसीं त अमीर अली ॿुधायो त जॾहिं जमा इस्लामी जो पंहिंजो चेयरमैन हुयो, हीउ शहर ख़ूबसूरत हो, पर अॼु हीउ शहर तबाह थी वियो आहे।
ईअं सॼी सिंध हिननि तबाह करे छॾी आहे। को बि सिंध में अहिड़ो शहर कोन्हे जेको मॉडल तौर ते हीअ हुकुमरान तव्हांखे ॿुधाए सघनि त हिन शहर जे अंदरि निकासी जो निज़ाम बहितर आहे, या हिन शहर जे अंदरि को ड्रेनेज जो निज़ाम, रोशनी, सफ़ाई या कुझु कोन्हे। सॼी सिंध खे हिननि ईअं गटर बनाए छॾियो आहे। जीअं सियासत खे हिननि गंदगी गटर जो महिरबानी करे ख़ामोश। सियासत में जीअं हिननि बदतरीन जेको पंहिंजो निज़ाम जेको पंहिंजो राइज करे कटर ऐं बदबूदारो निज़ाम जेको बनाए छॾियो आहे, ईअं सिंध जे शहरनि खे बि तबाह कयो आहे। उन सॼे जेको पंहिंजो सियासत खे बि लांडरी में साफ़ु करिणो आहे, जेकी बदतरीन जेके हिननि बुनियादु विधा आहिनि सियासत जे अंदरि उनखे बि साफ़ु करिणो आहे, पाण खे पंहिंजे शहरनि खे बि साफ़ु करिणो आहे, पंहिंजे धरती खे बि बचाइणो आहे, पंहिंजी क़ौम खे बि बचाइणो आहे। उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां सभिनि जी उहा कमिटमेंट हूंदी, तव्हां सभिनि जो उहा नुक़्ते नज़र ते बीठल हूंदो पंहिंजे इरादे सां, तॾहिं पाण पंहिंजे चैलेंजिस खे मोह ॾेई सघंदासीं, पंहिंजे वतन खे, पंहिंजे क़ौम खे, पंहिंजी धरती खे बचाए सघंदासीं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, मायूस न थियो, हिमत कयो, जिदोजहद कयो, इनशा अल्लाह ताला असां पंहिंजे वतन खे हिन बहिरान मां कढी ईंदासीं ऐं सिंध खे नई सिंध अॾण जो जेको ख्वाब सिंध यूनाइटेड पार्टी जो आहे, साईं जलाल महमूद शाह जो आहे, इनशा अल्लाह नई सिंध अॾींदासीं। हे वक़्ती तौर ते 600 जेको आहे पंहिंजो हुक्मरान रहिया आहिनि, पर अॼु हुननि तारीख़ में नालो ई कोन्हे। 600 साल, 100 साल, 500 साल जेके हुक्मरान जिन हाकिमियत कई, अॼु तव्हांखे हुननि जी क़बर बि कान मिलंदी। उहे गुम थी विया, उहे हमेशह जे लाइ पंहिंजो वजूद मटाए वेही रहिया। हीअ त 15 सालनि खां पीपला वेठा आहिनि, हिननि जो वजूद ई कोन हूंदो। तारीख़ में इहे ज़रदारी ऐं ॿिया जेके पंहिंजो जेके क़ौम खे हिन बहिरान में विधो आहे, तारीख़ में गुम थी वेंदा, उन्हनि ते लानतुनि जा वसकारा हूंदा, पर तारीख़ में ज़िंदह असांजी GM सैदो हूंदो, उनजा पैरोकार हूंदा, तव्हां हूंदो।